ख़बर ॾियूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि क़ौमी सलामती कमेटी जो इजलास जारी आहे। अवां खे अपडेट कयूं त इजलास दौरान दहशतगर्दी ख़िलाफ़ फ़ैसिलाती कार्रवाई जी मंज़ूरी ॾियण जो इम्कान आहे। इजलास में फ़ौजी क़यादत ऐं लाॻापियल वफ़ाक़ी वज़ीर शरीक थिया आहिनि। ॻुझनि इदारनि जा अमलदार मुल्की सिक्योरिटी सूरतहाल ते ब्रीफिंग ॾींदा। अवां खे अपडेट कयूं त इजलास दौरान मुल्की मईशत ऐं सलामती बाबति वाज़ह पॉलिसी जी बि मंज़ूरी ॾिनी वेंदी। अवां खे ॿुधायूं त गुज़िरियल इजलास में ॻोल्हे ठाहियल मामलनि ते बि गौर वीचार कयो वेंदो। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे इस्लामाबाद मां केटी न्यूज़ जो रिपोर्टर गुलाम रसूल कुंभर। जी गुलाम रसूल, अपडेट कजो। जी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि क़ौमी सलामती कमेटी जो इजलास जारी आहे। इजलास में सोशल मीडिया के ज़रिए इंतहा पसंदी के फ़रोग़ ॾियण ऐं क़ौमी सलामती जे मुनाफ़ी जेको मवाद आहे उन जी रोकथाम जे हवाले सां बि मामिलो ज़ेर गौर आहे। DGFIA तरफ़ां इजलास में शरीक क़यादत के ब्रीफिंग ॾिनी वई आहे। इंतहा पसंदी, फ़िरका वारियत, अदम बर्दाश्त जी जेका तशहीर करण वारो नफ़रत अंगेज़ तकरीरूं आहिनि, मवाद आहे, उन जे ख़िलाफ़ कार्रवाई नेशनल एक्शन प्लान जो हिस्सो आहे। साॻे वक़्तु जेके इजलास में शरीक क़यादत आहे उनखे कलदम तहरीक तालिबान सां हेसि ताईं थियल मुज़ाकरात जा जेके मुख़्तलिफ़ दौर आहिनि उन जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वई आहे। उन मुज़ाकरात में छा हासिल थियो, छा नुक़सानु थियो, इन बाबति ब्रीफिंग ॾिनी वई आहे। ज़रियनि मूजिब कलदम तहरीक तालिबान जे मुख़्तलिफ़ ग्रुप्स ते जेको जेके पुरतशद्दुद कार्रवायूं आहिनि उन्हनि जे तनाज़ुर में सख़्त कार्रवाई करण जी तजवीज़ूं बि जेके पेश कयूं वयूं आहिनि। दहशतगर्दी ऐं तक़रीबकारी में भारत समेत ॿियनि मुल्क दुश्मन इंटेलिजेंस एजेंसियुनि जो जेको किरदारु आहे उन ते बि गुफ़्तगू कई वई आहे। हिन वक़्तु इजलास जारी आहे जंहिंमें अहम नोयत जा फ़ैसिला कया वेंदा। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ गुलाम रसूल कुंभर।